सखर ज़िले के तालके पनवाकिल जी यूनियन काउंसिल नंबर 10 रूपार 2015 में थियल मकानी चूंडुनि में यूसी मुबारकपुर मां टोड़े ठाही वई। यूसी जी टोटल आबादी 20,000 ऐं रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 8,616 आहे। यूसी 10 रूपार में हुकूमती धुर पीपुल्स पार्टी के चूंडियल नुमाइंदनि ज़िले मेंबर तोड़े चेयरमैन इलेक्शन खां पोइ हितां जे रहवासियुनि जी का बि सार न लधी। 5 सालनि में ₹1 जो भी तरक्याती कम न थी सघियो। 2015 जे मकानी चूंडनि में यूसी रूपार जो चेयरमैन ज़ुल्फ़कार महर चूंडियो हो। हितां जो चूंडियल नुमाइंदनि ज़िले मेंबर शेर मोहम्मद खान ऐं चेयरमैन ज़ुल्फ़कार खान महर इलेक्शन वारे ॾींहं खां पोइ वरी यूसी में ज़ाहिर ई न थिया। यूसी जी माहवार बजट ₹5 लख ऐं सालियाना 60 लख ऐं 5 सालनि जी 3 करोड़ बजट इन्हनि नुमाइंदनि वांगुरु ख़बर ई न आहे त किथे गुम थी वई। यूसी जी जेका बजट आहे उहा ₹5 लख पर मंथ आहे, पर जेकॾहिं 60 लख रुपयो साल जो आहे त उन साल में मां सम्झां थो त को 6,000 जो बि कमु न थियो हूंदो। त जेके पैसा आहिनि, जेके बि यूसी चेयरमैन आहिनि, उहे मथियनि जे आशीर्वाद सां अचंदा। हिते वॾेर को सिस्टम आहे, उन जे तहत को पुछण वारो कोन्हे, कुझु बि कोन्हे, का शइ कोन्हे। 8 खां 10,000 आबादी जी ही यूसी आहे। तव्हां ड्रेनेज सिस्टम ॾिसंदव, कंहिं बि ॻोठ में तव्हां वञो, जेको 800 खां 1000 जेको आहे सो घर जो को ॻोठ हुजे, तव्हां नंढनि ॻोठनि खे छॾियो खणी, त उन्हनि में तव्हां वेंदव, तव्हांखे ड्रेनेज जो सिस्टम न मिलंदो, का तव्हांखे लाइट फैसिलिटी कोन मिलंदी, का तव्हांखे रोड्स इंफ्रास्ट्रक्चर तव्हां ॾिसंदव या गलियूं उन्हनि जो ॾिसंदव, किथे तव्हांखे टफटाइल वग़ैरह नज़र न ईंदी। बसि जेके ई पैसा आहिनि उहे जेके हितां जा चेयरमैन आहिनि या जेके ज़िले काउंसिल जा मेंबर आहिनि उन्हनि जी पेट में वञनि था, मिनिस्टर्स जे पेट में वञनि था। त पीपल्स पार्टी केतिरा ई भेरा यूसी मुबारकपुर या यूसी रूपर खटे चुकी आहे, पर हिते को बि अहिड़ो ख़ासि कमु न थियो आहे जंहिंजी का तारीफ़ कजे या चइजे त खणी कुझु न कुझु को हिते थियो हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे थी। रोड रस्ता जेके बि आहिनि उन्हनि जी हालत तमामु ख़राबु लॻी पई आहे। सिहत जो सिस्टम जेको उहो तमामु ख़राबु आहे। अस्पतालूं बंदि पियूं आहिनि, डॉक्टर आहिनि कोन। उन खां अलावा ॿियो जेका बि बजट अचे थी यूसी में, उहा ग़रीब आवाम ताईं अॼु ताईं न आहे पहुती। न असां वटि रोड आहे, न बिजली आहे ऐं न को पाणी आहे। ऐं हिकिड़े मां यूसी जे चेयरमैन खां पुछियो, बाबा मूंखे रेज़िडेंसी सर्टिफिकेट खपे थो। उन मूंखे चयो त मूंखे का बि ख़बर न आहे त हिन टाइम उहो तव्हांखे सर्टिफिकेट केरु ॾींदो। अहिड़ा जे नुमाइंदा हूंदा त पोइ असां छा करे सघूं था? मुल्क कीअं हलंदो ऐं ॻोठाणी माहौल कीअं तब्दील थींदो? न बिजली, न स्कूल, न तालीम, न को टीचर, कोई बि नथो मिले असांखे। कई स्कूल असांजे इलाइक़े में टोटल बंदि पिया आहिनि। उनखे असां छा करे सघूं था? न सिहत जी सहूलियत, न कॿी सहूलियत। रोड ड्रेन सिस्टम बिल्कुलु नाकारा लॻल आहे। हिन टाइम ताईं कंहिं बि उमेदवार 5 सालनि में कंहिं बि उमेदवार कंहिं वटि वञी करे कमु त छा, पर कंहिं ॾुख में वञी करे उते कंहिं उज़र ख़वाही न कई आहे, कंहिं गमी में कंहिं ख़ुशीअ में न गॾु थिया आहिनि। त कमु छा, कंहिं बि क़िस्म जो को कमु न आहे थियो। ऐं का बि जेको आहे हिन वक़्त ते को तरक़ियाती कमु छो ई न आहे। बिल्कुलु 5 सालनि जे अंदरि अंदरि बिल्कुलु नाकारा सिस्टम आहे। इन जे करे असां जेकर ईंदड़ जेकी हाणे बलदियाती इलेक्शन अचे पई, असां पंहिंजो वोट सोचे सम्झी करे ॾींदासीं त जीअं उहे उन्हनि उमेदवारनि खे ॾींदासीं जेके अॻिते हली करे हिन आवाम जे लाइ को सुठो सोचनि। तव्हां नालियुनि जो सिस्टम ॾिसंदो, नेकाल जो तमामु धरम भरम लॻो पियो आहे। सफ़ाई जो सिस्टम जेको आहे उहो बि तमामु ख़राबु आहे। सिहत जो सिस्टम आहे, तालीम सिस्टम आहे, कंहिं बि जेको आहे कहिड़े बि क़िस्म जो कमु उन्हनि न कयो आहे। हाणे असां नौजवान जेके नस्ल आहे या जेको पढ़िया लिखिया असांजा आहिनि, उन्हनि खे असां इहा अपील कयूं था त महिरबानी करे पंहिंजे वोट जो सही जेको आहे इस्तेमालु कयो। उन्हनि दोस्तनि खे अॻिते आणियो जेके तव्हांजे मसइलनि, तव्हांजे ॻोठ जे मसइलनि, तव्हांजे यूसी जे मसइलनि खे उजागर कनि, उन ते जेको आहे कमु कनि। सिहत आहे, तालीम जेके असांजा बुनियादी हक़ आहिनि उनखे उजागर कनि। जेको आहे असांजी ॾिसो, जेके तालीम आहे त असां पंहिंजा हक़ वठी सघूं था। हीअ जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि, कामोरा आहिनि, इहे तालीम खे पोइते करे असांखे उंधे ई तरफ़ वञणु जेको आहे धिकणु चाहींदा। जीअं वटि तालीम न अचे त इहे मतां जेको आहे सुभाणे असांखां हक़ हिसाब वठनि। ₹2.5 जो बि कमु न थियो आहे। यूसी रूपर में ॾिठो वञे त 4 साल जे अंदरि तक़रीबन महीने जी जेको आहे सो बजट जे हिसाब सां 4 सालनि में बजट थिए थी। तक़रीबन ₹2.5 करोड़ मां ₹1 जो बि हिते कमु न थियो आहे। ₹2.5 जो बि कमु न थियो आहे। 2 नंबर में हिते ड्रेनेज सिस्टम, तालीम, सिहत, रोड रस्ता, कंहिं शइ जो बि मतिलबु नाम निशान न आहे हिते।
असांजा जेके मतिलबु जिन खे नुमाइंदा आहिनि जेके असांखे जेको आहे जिन खे असां अॻिते आणियूं था उहे वोट वारे ॾींहंनि में त असांखे ॾाढो यादि रखंदा पर वोट वठी वञण खां बाद में मतिलबु उहे असांखे पंहिंजे बंगले जे दर जो अंदरि बि नथा टपण ॾियनि। उनखां अलावा असांजी तालीम ॾिठो वञे काफ़ी पोइते आहे, असांजे वटि सिहत काफ़ी पोइते आहे, असांजे नौजवान नसल खे मतिलबु जेको आहे सो ऊंदाही वारी तरफ़ धिको थो वञे पियो ऐं उनखां अलावा जेको आहे सो त मतिलबु कंहिं बि शइ जी हिते असांखे सहूलियत मुहैया नथी थिए पई। यूसी जे कंहिं बि ॻोठ या वार्ड में किथे को रोड रस्तो मिठे पाणी जी सहूलियत ड्रेनेज सिस्टम सीसी ब्लॉक सोलर लाइट्स वग़ैरह समेत तालीम ऐं सिहत लाइ के बि कम न कया विया।